उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वध में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ऐं अहले बैत जी मिटी माइटी हिकु मिसाली मिटी माइटी हुई। जीअं कशफुल गुम्मा जेको अल्लामा अरबली जो किताब आहे, अहले तशरीह जो मुहतबर आलिम आहे, फरमाए थो पंहिंजे किताब जे अंदरि जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 685 ते, वान उर्वा बिन अब्दुल्लाह, जनाब उर्वा बिन अब्दुल्लाह खां रिवायत आहे, चवे थो साल तो अबा जाफ़रिन मोहम्मद बिन अली। उर्वा चवे थो त मूं अबू जाफ़र मोहम्मद बिन अली खां सवाल कयो अन हिलियत सुयूफ़, तलवार जे मथां सींगार कराइण कीअं आहे? त जनाब अबू जाफ़र रहमतुल्लाह अलैह फरमायो ला बअस बि, इन में को हर्ज कोन्हे, इन जाइज़ आहे। छाजे करे चवण लॻा कद हल्ला अबू बकर सिद्दीक़ सैफ़हु, इन जे करे तो जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे तलवार खे ख़ूबसूरती जे लाइ ज़ेबो ज़ीनत कयो ऐं सींगार कयो। इन रिवायत जे टुकड़े मां इहो मालूम थियो त जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु इमाम मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह अलैह वटि हुज्जत हुआ, दलील हुआ। हू हुन जी ॻाल्हि खे अहमियत ॾींदा हुआ ऐं हुन जी ॻाल्हि खे बतौर दलील ज़िक्र कंदा हुआ। पोइ उहो शख़्स उर्वा बिन अब्दुल्ला चए थो फ़तक़ूल असिद्दीक़, छा अबू बकर खे तव्हां बि सिद्दीक़ था चओ? जनाब मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह अलैह खे कावड़ अची वई आहे। फ़वसब वसबतन, पाण टिप ॾेई उथिया, वस्तक़बल अल क़िबला, ऐं क़िबले ॾांहुं मुंहुं कयो, गौरो फ़िक्र कयो, टिप ॾेई उथिया। इन जे करे जो हुन माण्हू एतिराज़ कयो त तव्हां अबू बकर खे सिद्दीक़ था चओ, इन एतिराज़ ते पाण कावड़जी पिया, टिप ॾेई उथिया, क़िबले ॾांहुं मुंहुं कयूं। ॾिसो न केॾी वॾी ॻाल्हि आहे जो क़िबले ॾांहुं मुंहुं करे अॻी ॻाल्हि पिया कनि। चवण लॻा वक़ाल नाम अस्सिद्दीक़ो, नाम अस्सिद्दीक़ो, नाम अस्सिद्दीक़ो, जी हा अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु सिद्दीक़ आहिनि, अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु सिद्दीक़ आहिनि, अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु सिद्दीक़ आहिनि। अॻिते चवण लॻा फ़मन लम यक़ुल लहू सिद्दीक़ फला सद्दक़ल्लाहु लहू क़ौलन फ़िद दुनिया वला फ़िल आख़िरह, जेको अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे सिद्दीक़ न मञे, अल्लाह हुन जे कंहिं बि क़ौल ऐं अमल खे दुनिया ऐं आख़िरत में क़बूल न करे। केॾी वॾी ॻाल्हि आहे, यानी हुन जो को बि अमल अल्लाह ताला वटि क़बूल न पए, हुन जो को बि क़ौल अल्लाह वटि क़बूल न पए, या पिट ॾियनि पिया, बदुआ ॾियनि पिया इमाम मोहम्मद बाक़िर रहमतुल्लाह अलैह उन शख़्स खे जेको अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु खे सिद्दीक़ कोन थो मञे। त मुअज़्ज़ज़ दोस्तो, जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ऐं अहले बैत जे विच में मिटी माइटीअ जो हिकु मुबारक सिलसिलो हो जेको असां सभिनी खे पैगाम थो ॾिए। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु ऐं अहले बैत जे विच में इंतिहाई अज़ीम मुहबतूं हुयूं। क़ुरान मुक़द्दस जी आयत जे मुताबिक़ रुहमाउ बैनहुम, पाण में रहम दिल हुआ, हिक ॿिए सां मुहबतूं कंदा हुआ। अचो त इन पैगाम खे सम्झी करे दुनिया ताईं पखेड़ियूं ऐं पहुचायूं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।